अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो। सभ खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइंस ते। अफ़गान पनाहगीरनि जी वापसीअ लाइ तोरखम बॉर्डर 20 ॾींहं बाद खोलियो वियो। सभई अफ़गान शहरी पंहिंजे मुल्क वापसीअ लाइ तोरखम सरहद वटि पहुची विया। अख़्तियारनि जो चवणु आहे त तोरखम बॉर्डर बतरफ़ी वापार लाइ बदस्तूर बंदि रहंदो। पंजाब हुकूमत पारां गैर क़ानूनी रहंदड़ परॾेहनि जी मदद कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो। गैर मुल्की शहरनि जी सहूलियतकारी या मदद कंदड़नि खे सख़्त सज़ा ॾिनी वेंदी। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ जी सदारत हेठि अमन अमान बाबति थियल इजलास में फ़ैसिलो। वज़ीर आला मरियम नवाज़ चयो आहे त फितनो पखेड़ींदड़नि ऐं इंतिहा पसंदनि सोच वारनि अंसरनि खां सवाइ कंहिं बि मज़हबी हिमायत ते का बि पाबंदी नाहे। वफ़ाक़ी हुकूमत ईंदड़ 15 ॾींहनि लाइ पेट्रोल अघनि जो ऐलान करे छॾियो। पेट्रोल ₹2.43 ऐं डीज़ल ₹3.02 महांगो। पेट्रोल जो नओं अघु ₹265.45 ऐं डीज़ल जो ₹278.43 फ़ी लीटर मुक़ररु। नोटिफिकेशन जारी। शाहपुर जाकर वेझो पलाल सां भरियल ट्रैक्टर ट्रालीअ खे बाहि। 2 पोरियत सड़ी फौत। ॻोठ अमानुल्ला डायरी भरिसां ट्रैक्टर ट्राली बिजलीअ जे 11,000 वोल्टेज तारनि सां टकराइजण सबबि बाहि पखिड़िजी वई। 28 वरियनि जो सदाम डाहिरी ऐं 35 वरियनि जो वज़ीर भील मौक़े ते ई सड़ी फौत। गुलशेर डाहिरी, रिहान डाहिरी ऐं ट्रैक्टर ड्राइवर सड़ी ज़ख़्मी थी पिया। पोरियत गुलशेर डाहिरी गणती जोगी हालत में नवाबशाह इस्पताल मुंतक़िल।